वीडियो में गाल कंदासीं जलाल चांडे वाणे के छो में जेको आहे सो बी फी सबीबला वठी ॾिनी ऐं वाणे छो क़ुरान पाक खणी जलाल चांडे ॾे आयो वाणियो। तफ़सीली वीडियो आहे ऐं वीडियो तमामु बहितरीन किस्सो आहे जलाल चांडे जे ज़िंदगीअ जे बारे में जेको वाणे जे निस्बत आहे। तफ़सीली वीडियो में गाल कंदासीं। वीडियो किथां सुठो लगे लाइक ऐं शेयर कयो, चैनल के सब्सक्राइब करे सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी। पंहिंजे गाॾीअ ते चढ़ी इन ई जेको आहे सो मोरे शहर खां कंहिं कम जी तरफ़ वञी रहियो हुयो त रस्ते में जेको आहे सो हिकिड़ो शख़्स जेको वाणियो हुयो उहो क़ुरान पाक खणी जेको आहे सो घुमाईंदो पियो अचे ऐं कुझु चवंदो पियो अचे त जलाल चांडियो हिकु रहमदिल माण्हू हुयो। जलाल चांडियो नस्ल ऐं जेको आहे सो नस्ल ऐं नस्बत खे न ॾिसंदो हुयो। जलाल चांडियो ॾिसंदो हुयो साहिल ऐं केरु ज़रूरतमंद आहे उन्हनि जी मदद कंदो हुयो। त जलाल चांडे पंहिंजे गाॾी रोकराई ऐं जलाल चांडे उन शख़्स खे सॾु कयो त हे शख़्स तोसां छा मसइलो आहे ऐं क़ुरान पाक छा लाइ खणी ऐं तूं हिते घिटियुनि में घुमाईंदो थो वठी, अहिड़ो पाक किताबु आहे असांजो। त वाणे पंहिंजी दिलि जी सॼी हाल ॿुधायो त जलाल चांडे खे चयईं त जलाल चांडिया मां त वाणियो आहियां, मां त हिननि शयुनि खे नथो मञा, लेकिन जेके मुस्लमान आहिनि उन्हनि खे मां गैरत थो ॾियारियां त मुंहिंजी चोरी थी वई आहे। हिकिड़ी भूरी में सुआ में मुंहिंजी चोर काहे विया आहिनि ऐं पथारीदार बि हिते आहिनि ऐं पेरेदार बि हिते ई हिन ई मोरे शहर में आहिनि। त मां क़ुरान पाक इन जे करे फेरायां थो त जीअं हिननि खे गैरत अचे ऐं मां ग़रीब खे मुंहिंजी मेह मोटाए ॾियनि। त जलाल चांडियो हिकु रहमदिल माण्हू हुयो। जलाल चांडे उन क़ुरान पाक खे वठी ॿ चुमियूं ॾेई पंहिंजे गाॾीअ में क़ुरान शरीफ़ रखियो ऐं जेको आहे सो उन वाणे शख़्स खे चयईं त वाणिया तूं सुभाणे न परीहं पिड़ी आहे मोरे शहर में लॻंदी, तूं पोइ अचिजांइ पंहिंजे पसंदि जी मेह तोखे मां वठी ॾींदुसि फी सबीबला हिन क़ुरान जे सदके। तूं वञी पंहिंजी मेह धार पोइ चोर ॼाणनि त अलाह ॼाणे। त दोस्तो जलाल चांडियो हिकु रहमदिल ऐं सखी माण्हू हुयो। जलाल चांडियो को बि ज़रूरतमंद ईंदो हुयो त जलाल चांडियो उन जूं ज़रूरतूं पूरियूं कंदो हुयो। त पोइ जलाल चांडे उन शख़्स सां वाइदो कयो हुयो। उहो शख़्स 2 ॾींहंनि खां पोइ जॾहिं आयो जलाल चांडे वटि त जलाल चांडियो उते पिड़ीअ में इन शख़्स खे वठी वियो। 100 जी तादाद में मेहूं बीठियूं हुयूं। उन शख़्स वाणे खे चयईं त शख़्स हिन क़ुरान जे सदके तोखे मां मेह वठी थो ॾियां फी सबीबला, तूं वञी मेह ते हथ रख, जेका मेह चवंदे उहा तोखे वठी ॾींदुसि। त दोस्तो उन टाइम में मेहनि जी क़ीमत 6000, 7000, 8000, 10,000 जे लॻभॻि मेह जी क़ीमत हूंदी हुई, छाजे करे सस्ताई जो दौरु हुयो। ऐं दोस्तो इन तरीक़े सां जलाल चांडे उन शख़्स वाणे खे चयो त 100 जी तादाद में मेहूं बीठियूं आहिनि, जेका मेह तोखे वणे उन मेह ते हथ रख। पोइ जलाल चांडे उन टाइम में 8 खां 10,000 में उहा मेह वाणे खे वठी ॾिनो ऐं वाणियो जलाल चांडे जे पेरनि में किरी पियो ऐं जलाल चांडे खे भाकुर पातो। उन वाणे शख़्स चयईं त ए अलाह लोक माण्हू तोखे ई अहसासु आहे असां ग़रीबनि जो, जंहिं तो असांजी मदद कई आहे। त दोस्तो अहिड़े तरीक़े सां जलाल चांडे ग़रीबनि जूं दुआऊं वरितियूं ऐं जलाल चांडियो ग़रीबनि जे लाइ हमदर्द बणिजी वियो। त जलाल चांडियो जॾहिं हिन दुनिया मां फ़ानीअ मां वफ़ात कयो त हज़ारनि जे तादाद में वाणिया हुजनि, ओड हुजनि, चाहे कहिड़ी बि ज़ात सां तालुक़ु रखनि, जॾहिं जलाल चांडे जी मौत जी ख़बर माण्हुनि ॿुधी त माण्हू डोड़ंदा आया। न चेपलनि खे ॾिठूं, न कपिड़नि खे ॾिठूं, जहिड़े हाल में हुया उन हाल में जलाल चांडे जे जनाज़े में अची पुॻा ऐं 100 जी तादाद में उहे ग़रीब माण्हू जलाल सां मोहबत कंदा हुया। त जलाल बि हिकु अलाह लोक ऐं सुठो माण्हू थी ॾसियो ऐं जलाल चांडे बहितरीन पंहिंजे ज़िंदगीअ में कम बि कया। त वॾी महिरबानी, मिलंदासीं कंहिं नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह